ठरी मीरवा मां खे ख़बर ॾींदा हलूं त ठरी मीरवा जे ॻोठ अबल वेसल में अॼु अदालती हुकम ते मीरवा मुख़्तियारकार पुलिस ऐं ॿिया अमलदार जॾहिं त मुतासिर सां गॾिजी कब्ज़ो हटाइण लाइ पहुता त कब्ज़ा घेरनि बाअसर धुर पारां फरियादी धुर मथां लठनि ऐं कुहाड़ियुनि जो हमिलो करे ॾिनो जंहिं सबबु एडवोकेट राजा सियाल जावेद सियाल समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया जॾहिं त मौक़े ते पुलिस 3 कब्ज़ा घेरनि खे गिरफ़्तार करे वरिता आहिनि। ज़ख़्मियुनि पारां मीरवा चौक ते इंसाफ़ लाइ धरणो हयो वियो आहे। कब्ज़ा घेरनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। हिननि आला इख्तियारनि खां घुर कई है त बाअसर धुर कानून खां बि ॾाढी आहे संदुस ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे कब्ज़ो ख़ाली कराए ॾिनो वञे। बावजूद जॾहिं असां उते पहुतासीं मस असांजे मथां जेको आहे पथरा कयो वियो, असांजे अमरान खे ज़ख़्मी कयो वियो, असांखे धमकियूं ॾिनियूं वयूं। उन खां अलावा फोर्स हेॾे मोटी आया हाणे वकील साहब वियो आहे ॾिसो हुननि खां बाद में छा थो थिए ऐं असांखे फायरिंग बि कई वई मथां जीअं विसर दूर कई जेको आहे विसरनि जे तरफ़ां ज़ख़्मी जेको आहे असांजे वकील साहब राजा खान सियाल खे सिरोटा लॻाइनि ऐं ॿियो जेको आहे साहब बि आहे जावेद अहमद सियाल उन खे ख़ुदि सिरोटा लॻाइनि ॿियनि खे सुका धक मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़